सलाम नंढड़ो आ रब जी ज़ात बाबरकात फरमायो आ इब्राहिम पंहिंजे बचड़े इस्माइल खे इन जे वालिद बीबी हाजरा खे जगह ते छॾे अच जे जगह ते पनी बशर न हुजे आब आबादी न हुजे इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे पुटे खे बि खयो आ पंहिंजे घर वारी बीबी हाजरा खे बि ते सवार कयो आ सफ़र करे काबतुल्लाह शरीफ वारी जगह ते जिते मक्को आ जिते हाजी सारा तवाफ कंदा आहिनि काबतुल्लाह शरीफ जे अॻियां सिर रस्ते में रखंदा आहिनि तवाफ करे चक्कर काटींदा आहिनि इन जगह ते इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे बचड़े पंहिंजे घर वारी खे छॾियो आ वापस मोटियो आ आबिश नाहे आबादी बनाए बनी बशर नाहे झंगा हज़रत बीबी हाजरा संदस पुटड़ो इस्माइल इन बयाबान जे अंदर मौजूद आहिनि बचड़ो नंढड़ो आ उन लगी आ उड़ियो थो हणे ज़मीन ते पंहिंजे कदमनि खे रगड़े थो बीबी हाजरा पंहिंजे बचड़े जी तड़प खे बर्दाश्त न करे सघी आ सफ़ा ते डोड़ी आ मरवा ते डोड़ी आ 7 चक्र लगाया थई रब जी ज़ात बाबरकात खे बीबी हाजरा जो टुकण रोड़ण बणी वियो आ रब फरमायो त यो टुकण रोड़ण मां हज जे लाइ हाज जे लाइ लाज़मी करार दियां जेसी ताईं हज जे उम्र जे अंदर टुकंदा रोड़दा न मां इन्हनि जो उम्रो हज क़बूल कोन कंदुसि निस्बत खुदा खे वणी वई आ टकरनि जी निस्बत वलिया जे क़दमनि वारी आ अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात टकरनि जो भी शान बुलंद करे छॾियो आ।